फीमेल टीओ सिजावल जोड़े जो अयाज जमाली हटायो तैलीम बचायो। कोट शामराज जलवाणी में गर्ल्स स्कूल जो काफ़ी अरसे का वठी बंद पियल आहे, पर कानूनी कार्रवाई कागज़न में 2005 का हलंदड़ आहे। उनमें जेका टीचर रखियल आहे उनजी पगार चालू हुई। असां जज साहब वटि दरख़्वास्त कईसीं, उते केस कयोसीं। उन खां बाद उनजी पगार भी बंद थी वई। जॾहिं त मास्तराणी जेका असांजे ॻोठ में पढ़ाए बि नथी, उनजी ड्यूटी रखियल आहे, कॾहिं आई बि न आहे। तंहिं हूंदे असांजे एप्लीकेशन बग़ैर उनजी तनख़्वाह बंदि थी। उनजी तनख़्वाह जेका खोली वई आहे ऐं उनजी पगार शुरू कई वई आहे। असांखे इन मां साफ़ ज़ाहिर थो लॻे त टीओ सिजावल जोड़े जो फीमेल अयाज जमाली ऐं डीओ साहब इन्हनि खां का घोर रक़म वठी करे, घणा पैसा वठी करे उन्हनि खे आईडी खोले ॾिनी अथऊं। जॾहिं त उहो स्कूल में आई बि न आहे, त पोइ बि इन बावजूद उनजी आईडी बि खुली आहे, उनजी तनख़्वाह बि चालू थी आहे। त इन जो सबबु छा आहे? असांजे स्कूल जो को रिकायत ई न आहे ठहियो, को रजिस्टर न आहे ठहियो। जेकॾहिं असांजो स्कूल हलंदड़ हुजे, ज़ारी तौर ते उनजो रिकार्ड हुजे, उनजो रजिस्टर हुजे ऐं उनजो सेमिस कोड लॻल हुजे कंहिं रजिस्टर, उहो बि न आहे। असां बार बार टीओ ऑफिस, डीओ ऑफिस वञी वञी चक्कर काटे काटे थकी पिया आहियूं, पर असांजी कंहिं बि दरख़्वास्त ते अमल नथो कयो वञे। काफ़ी ऑफिसनि जा चक्कर काटींदे असां कुझु पना हथ कया आहिनि, जिन में इहो साफ़ ज़ाहिर आहे त इन जा असांजे स्कूल ॻोठ शामराज जलवाणी में जेको गर्ल्स स्कूल आहे प्राइमरी, उन जा SMC फंड बि आयल हुया ऐं उनजे तरक़ियाती कम जा जेके बि माना बजट हुई ऐं फर्नीचर जा पैसा हुया, उहे बि तव्हां माना असांजे स्कूल जे जेको सेमिस कोड आहे उन ज़रिए कढाया विया आहिनि। उहा ख़बर न आहे त हाणे इन्हनि टीओ डीओ या ॿिए कंहिं खाधा आहिनि, पर असांजे उहा पूरी इहा स्टेटमेंट आहे जंहिंमें माना उनजे तरक़ियाती कमनि जा पैसा आया, उहे हड़प थियल आहिनि।